कासमाबाद में बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां कानर गॾिजाणियुनि जो सिलसिलो जारी आहे। बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां कासमाबाद में सियासी सरगर्मियूं अरूज ते पहुतल आहिनि। भिटाई टाउन जे यूसी 157 में चेयरमैन जो उम्मीदवार ज़ाहिर अली जूणेजो जी सदारत हेठि कानर गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंमें नेर आज़म ऐं पाड़े जे ॿियनि मोअज़्ज़िज़नि नवाब सियाल, फ़िरोज़ भट्टी, कुर्बान अली नाराई, कामरान नाराई, मोहरम नाराई, ज़मीर भुट्टो, अरमान भुट्टो, ग़ुलाम अली बबर, रियाज़ अहमद सूमरो, ग़ुलाम मुस्तफ़ा लाड़क, ख़ालिद लाखो, इकबाल सोलंकी, ज़मीर सियाल, ज़फ़र सियाल, शहबाज बलोच, वासिफ़ ख़ासकेली, रशीद शेख, विक्यो शेख, फराज लगारी, इमरान अब्बासी, आरिफ अब्बासी, हुसैन बुलेदी, मीर अज़ीज़ टालपुर, आफ़ाक खेमटियो, राजा खेमटियो, गोपी चंद, महेंद्र कुमार, फ़हीम मेमण, फ़ातिह आज़म सूमरो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। गॾिजाणी में मौजूद मोअज़्ज़िज़नि भिटाई टाउन जे यूसी 157 जे चेयरमैन जे उम्मीदवार ज़ाहिर अली जूणेजो ते मुकम्मल एतमाद कंदे अल्लाह वरायो ॻाहो पैनल के कामयाब कराइण लाइ भरपूर साथ ॾियण जो ऐलान कियो। उन मौक़े ते भिटाई टाउन जे यूसी 157 जे चेयरमैन उम्मीदवार ज़ाहिर अली जूणेजो जो चवणु हो त हू सरदार जाम ख़ान शोरो ऐं काशिफ़ शोरो जी क़यादत में भिटाई टाउन जे यूसी 157 में क्लीन स्वीप करे पंहिंजे तक जी आवाम जी ख़िदमत कंदा।